अस्सलाम वालेकुम सिंध वासियो, सिंधी खुशियो। मुंहिंजो घणे को घणो वकीलनि खे सलाम। अलाह वकीलनि खे आबाद ख़ुशि कंदो ऐं जेका बि उथिया आहिनि सिंध जे दरिया जे करे आवाज़ उथारनि था, सभिनी खे मुंहिंजो सलाम घणे को घणो। अलाह ख़ुशि कंदो। मुंहिंजो इहे महिरबानी करे उन्हनि सिंध वासियुनि खे आहे, उन्हनि जेका शहरनि में जेका रहनि था, जेका माना कराची में, हैदराबाद में जेका बि आहिनि ज़मीनदार नंढा वॾा, सभु महिरबानी करे सभु उथो। हींअर असांजो टाइम आहे माना सिंधियुनि जो जेको आहे सो पंहिंजे हींअर न उथियासीं त पोइ कॾहिं उथंदासीं। सो महिरबानी करे हींअर सभु गॾिजी हिकु आवाज़ थियो जेको आहे सो माना पंजाब खे ऐं वफ़ाक़ खे ख़बर पवे त असांजे सिंध में अॻे ई असांजे 80% पाणी घटि आहे, 70%। वरी बि असांजो सिंध जो पाणी बंदि करे ऐं जेको आहे सो माना ॿियो सिटियूं आबाद था कनि। सिटियूं कहिड़े कम जूं असांजे जूं? असां उन बुख मरूं, असांखे कहिड़े कम जो? सो महिरबानी करे सभु सिंधवासी गॾु थियो, हिकु सलाह कयो, हिकु सॾु ॾियो जेको आहे सो भली वफ़ाक़ खे ऐं पंजाब खे ख़बर पए त बाबा असां मरंदासीं पर पाणी जो ढुक न ॾींदासीं। सो महिरबानी करे ऐं जेको आहे सो जेका हड़ताल कनि था हींअर गर्मियूं आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे मानी पाणी हर शइ सहूलियत ॾियो। जंहिंखे अलाह गंज ॾिनो आहे उहा महिरबानी करे पाणी मानी हर शइ जेका बि हड़ताल ते ॿाहिरि बीठल आहिनि उन्हनि खे सभिनी खे ॾिनो वञे। ऐं मुंहिंजो सभिनी खे सलाम आहे। अलाह जेको आहे सो वकीलनि खे आबाद कंदो, ख़ुशि कंदो। ऐं मरंदे मरी वेंदासीं ऐं सिंध जो पाणी ईअं कीअं छॾींदासीं? इहो पंजाब वारनि खे बि भुल आहे। ऐं जेको आहे सो सभु उथो, सभु ॿधी कयो, ईअं न कयो। हे जेको आहे सो हिकिड़ो माना असांजी सॼी क़ौम जे हिसाब सां आहे ऐं सॼी सिंध खे हे तबाह करणु चाहिनि था। कुझु बि न थींदो। महिरबानी कयो, सभु हिकु थियो, हिकु ॿधी कयो ऐं जेको आहे सो माना अलाह कंदो त इहो फ़ैसिलो वापसि थींदो, ज़रूरु वापसि थींदो। कीअं न वापसि थींदो, लाज़िम थींदो। रोड रस्ता हर शइ पंजाब जा हिते असांजे सिंध को गुज़र थो थिए। काॾे वेंदा? असांजे सिंध जे करे त जेको आहे सो सभु कुझु हले थो। सिंध असां चरिया आहियूं, असां माना अॿो जूं नथा सम्झूं। हाणे असांजे मथां माना तमामु सोढ़ कंदा था वञनि। हाणे महिरबानी करे उथो, पंहिंजो आवाज़ु उथारियो ऐं जेको आहे सो ॿधी कयो, हिकु थियो ऐं छॾे ॾियो जेको आहे सो माना हाणे माना बाबा जेसिताईं वापसि फ़ैसिलो न थींदो, जेसिताईं असां चुप करे न विहंदासीं। सो महिरबानी करे हींअर वक़्तु अथव, हींअर महिरबानी करे सभु सिंधी हिकु थियो ऐं अलाह कंदो त जल्दी जल्दी इहो फ़ैसिलो वापसि थींदो। बाक़ी जेका पंजाब वारा वज़ीर ऐं उहे जेका चवनि था मिनिस्टर वग़ैरह, इन्हनि जे हथ में कुझु बि कोन्हे। हो इहो था चवनि त असां सिंध खे बसि ख़ाली ईअं बसि माना होश में ख़ुशि करे ऐं जान छॾा था छॾनि। सो अलाह तव्हांखे वधाईंदो, अलाह तव्हांखे वकीलनि खे आबाद कंदो। मुंहिंजो ॿिन्ही तरफ़नि वकीलनि खे जेका बि उथारनि उन सिंधी भाउरनि खे सभिनी खे सलाम आहे। अलाह कंदो त फ़ैसिलो जल्दी वापसि थींदो। सलाम वालेकुम।